प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल फैज़ चैनल सां गॾु फ़क़ीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा दोस्तो, अॼु मूंखे हज़रत सैयदना मुर्शिदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो जे सिलसिले में हिकिड़ी अजीब व ग़रीब ॻाल्हि ॿुधायां थो। मुंहिंजा शेर ख़ुदा असांजा मुर्शिद आहिनि, कामिल मुर्शिद, जेके असांखे सरदार हुज़ूर नबी करीम साहिबुल औलाद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे सदके मिलिया आहिनि। मुंहिंजा साईं हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह जन खां पुछियो वियो त साईं, मुस्लमान क़ैदियुनि खे फ़िदियो ॾेई काफ़िरनि जी क़ैद मां छॾाइण लाइ अव्हांजो छा हुकुम आहे? याने अॻे जंगियुनि में, हाणे बि थींदो आहे, जंगियुनि में के मुस्लमान क़ैदी थी विया, पोइ उन्हनि खे छॾाइण लाइ बि इस्लाम हिकिड़ो क़ाइदो ॾिनो। उन जे लाइ मुंहिंजे शेर ख़ुदा खां पुछियो वियो, मुंहिंजा साईं, जेके मुस्लमान क़ैदी थी पिया आहिनि उन्हनि खे जो छॾायूं त उन्हनि जे लाइ तव्हांजो छा हुकुम आहे? त मुंहिंजा साईं ॾिसो, मुंहिंजे साईं केॾो ज़बरदस्त ऐं बरजस्तो जवाबु ॾिनो आहे। सुभान अल्लाह। पाण फरमायाऊं त उन्हनि मुस्लमान जंगी क़ैदियुनि खे ॾिसो, जन खे ज़ख़म साम्हूं हुजनि, याने जन जे सीने ते ज़ख़म हुजनि, जन जे मुंहं ते हुजनि, त उन्हनि खे फ़िदियो ॾेई छॾाए अचो। पर जन खे पुठियां ज़ख़म हुजनि, याने पुठी में ज़ख़म हुजनि, उन्हनि खे न छॾायो, जो उहे भॻोड़ा आहिनि। मुंहिंजा साईं, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त शेर ख़ुदा बहादुर ऐं गेदी जो फ़र्क़ु हिते तव्हां असांखे ॿुधाए छॾियो। त याने उहे बहादुर शख़्स आहिनि जन जे सीने में ज़ख़म आहिनि, जन जे मुंहं में धक लॻल आहिनि, उहे विढ़ंदे विढ़ंदे क़ैद थिया आहिनि, याने बहादुर आहिनि, ग़ैरतमंद आहिनि, उन्हनि खे छॾाए वञे। बाक़ी जन जी पुठी में ज़ख़म आहिनि, यकीनन उहे भॻा हूंदा, उन्हनि खे ज़ख़्मी करे उन्हनि पकड़ियो हूंदो। इन करे अहिड़नि बुज़दिलनि खे न छॾायो वञे। सुभान अल्लाह। कंहिं असांजे सिंध जे बहितरीनु शाइर इन ते लिखियो आहे त कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, पुण लॼ मरां जे हुअणसि पुठीअ में। मुंहिंजा साईं, जेका वञी आहे, माना घरवारी आहे, उहा थी चवे त जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस खे, मुंहिंजे वर खे जेकॾहिं जंग में विढ़ंदे मुंहं में ज़ख़म आयल हुजनि त आऊं उन खे सेकींदे सेकींदे ख़ुशि थियां ऐं फ़ख़ुरु कयां ऐं नाज़ करियां त मुंहिंजो मुड़ुसु बहादुर आहे। पर उन वक़्तु जे अहिड़े मुड़ुस ते मूंखे अफ़सोस थींदो ऐं अरमान थींदो, ॾुखु थींदो ऐं लॼ थींदी, ऐं लॼ मरां आऊं जेकॾहिं उनजी पुठी में धक हुजनि। पुठी में धक हुजण जो मतिलबु आहे त ही बुज़दिल आहे। त मुंहिंजा साईं, तव्हां असांखे असांजे बुज़ुर्गनि बहादुरी ऐं बुज़दिली जी ही कसवटी ॿुधाई आहे। कंहिं ॿुधाई आहे? मुंहिंजे मुर्शिद, जहान जे मुर्शिद हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह। मुंहिंजा साईं, अल्लाह साईं खां दुआ आहे त तव्हां असांखे बि ईअं बहादुर हुजणु खपे, बुज़दिल न थियणु खपे। मुंहिंजा साईं, जंग कंहिंसां बि थिए, वतन जे दुश्मननि सां थिए, क़ौम जे दुश्मननि सां थिए,
चाहे इस्लाम पाक जे दुश्मन सां थिए त बहादुरी सां विढ़िजे ऐं सीनो ताणे विढ़िजे ऐं सीने ते ज़ख़म साइजनि। बाक़ी पुठी ते ज़ख़म खाई भॼी ऐं बुज़िल थियणु न खपे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।